अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंध वासियों, सिंध सलामत, साथ सलामत। दोस्तों, असांजो अॼु मौक़िफ़ु आहे उमरकोट जी नियाणियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। आख़िर छा उमरकोट जूं इहे मज़लूम ग़रीब जेके नियाणियूं आहिनि उन्हनि सां पुलिस नाजाइज़ी करे रही आहे? छा इहे सिंध जूं नियाणियूं न आहिनि? छा उहे दोस्त जेके हिक ॿिए खे सोशल मीडिया ते तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि? मां उन्हनि दोस्तनि खां सवाल पुछणु चाहींदुमि जेके सोशल मीडिया ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिक ॿिए खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। मां उन्हनि खां इहो हिकिड़ो नंढिड़ो सवाल पुछणु चाहींदुमि त छा तव्हां जेको आहे तनक़ीद खां अलावा बि सिंध जे लाइ ॿियो को कमु कयो आहे? दोस्तो, माइंड न कजो, मुंहिंजा सिंध जा सोशल वर्कर आहियो, भाइर आहियो मुंहिंजा, पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं सिंध जे लाइ विढ़ो नथा, सिंध जे लाइ जेको आहे त चाखोड़ कोन था कयो, सिंध जे लाइ जेको आहे त कुझु कोन था करे सघो, त सिंध खे बदनाम न कयो। सिंध जे हक़ जे जेके हक़ी मसइला आहिनि उन्हनि ते ॻाल्हाइणु खपे, उन्हनि खे तव्हां उथारियो। तव्हांजो जेको आहे त अंदर जो ज़मीर जो आवाज़ बि इहो ई हुजणु खपे त तव्हां हिक ॿिए जे निशाननि खे छॾे तव्हां जेको आहे त सिंध जा जेके जाइज़ हक़ आहिनि, जेके जाइज़ मसइला आहिनि, उन्हनि खे जेको आहे त उजागर कयो ऐं तव्हांखे इन उमरकोट जी नियाणियुनि जे लाइ आवाज़ु उथारणु खपे। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं।